अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु मां आहियां बिशारत सुमरो। आया संझा सैयद हल्ला से हेडलाइंस तरफ। पीटीआई हुकूमत जो कूड़ पधरो थी वियो। ब्रॉडशीट हुकूमत जे मुंह ते चमाट आहे। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ जो लाहौर में शहबाज शरीफ सां मुलाकात खां पोइ मीडिया सां ॻाल्हियूं। मरियम नवाज़ जो चवणु आहे त इमरान खान जी कुझु हवारनि इस्तीफ़ा ॾिनी आहे। हलंदड़ साल दौरान अनाड़ी वज़ीर आज़म अकेलो रहिजी वेंदो। इमरान खान जे सलाहकारनि ऐं मददगारनि खे हाणे अकुल अचणु शुरू थी वियो आहे। सेहत वारी सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेचुओ चयो आहे त कोरोना वायरस जे असरनि में तब्दीली अची रही आहे। कोरोना में 122 तब्दीलियूं आयूं आहिनि। वायरस बाबति कराची यूनिवर्सिटी में तहक़ीक़ जारी आहे। वैक्सीन 4 सालनि खां पोइ असराइती हूंदी या न, कुझु नथो चई सघिजे। सिंध में चीन जी वैक्सीन जो ट्रायल बि थियो आहे। वैक्सीन लॻाइण खां पोइ बि मास्क पाइणो पवंदो। सेनेट जे डिप्टी चेयरमैन सलीम मांडीवाला चयो आहे त नैब माण्हुनि खे न हिसा आहे। ॻाल्हाईंदड़ खे नैब जो नोटिस अची वेंदो। बिज़नेस बाबति को ॻाल्हाए त उन ते नैब जो छा वञे। असद मुनीर जी आबा जो कारण बि नैब हो। नैब जे करे हर माण्हू ॾिनल आहे। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो वज़ीर आज़म इमरान खान जे बयान ते रद्द अमल। नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त आसिफ अली ज़रदारी जी सियासत खां इमरान खान घबराइजी वियो आहे। रोज़ानो एनआरओ जी ॻाल्हि करे इमरान खान अवाम खे बेवकूफ़ बणाइण जी नाकाम कोशिश कंदो आहे। इमरान खान सिलेक्टेड खां पोइ हाणे कार्नल वज़ीर आज़म लॻी रहियो आहे। हवाबाज़ी जे वफ़ाक़ी वज़ीर गुलाम सरवर चयो आहे त नवाज़ शरीफ जे मौक़िफ़ सां माण्हुनि इख़्तिलाफ़ पिया कनि। जहाज़ नवाज़ लीग जे दौर में लीज़ ते वरिता विया हुआ। पीआईए बि कोरोना सबबि मुतासिर थी क़िस्तूं अदा न करे सघियासीं। कंपनी मलाइशिया जी अदालत में केस दाख़िल कयो। मलाइशिया जी अदालत नोटिस न वरितो। जहाज़ बिहारियो वियो। सिंध हाई कोर्ट में पीर जो ॻोठु लॻो। हादल शाह में वहशत जो निशानो बणायल बेदर्दी सां क़तलु कयल मासूम ॿाड़ी मोनिका लाड़क केस बाबति पाण मुरादे नोटिस जी ॿुधणी। डीआईजी सखर ऐं एसएसपी खैरपुर अदालत में पेश। पुलिस इख़्तियारनि पारां रिपोर्ट पेश। रिपोर्ट में चयो वियो आहे त 124 माण्हुनि जा डीएनए लाइ नमूना वरिता विया आहिनि, जिन जी रिपोर्ट जो इंतज़ारु आहे। रिपोर्ट अचण खां पोइ वधीक कार्रवाई कई वेंदी। अदालत पुलिस इख़्तियारनि खे हफ़्तेवार अॻु भराई रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। पीर जो गोॾ लॻा हादिल शाह वारे इलाइक़े में वहशत जो निशानो बणाइण खां पोइ बेदर्दी सां क़तल कयल मासूम ॿाड़ी मोनिका लाड़क जे केस में घुर्बल असल जवाबदार कानून जी पकड़ में न अची सघिया। डीएनए लाइ वधीक 100 माण्हुनि जा नमूना वरिता विया। अंग वधी 125 थी वियो। वधीक 47 शकी माण्हुनि जा सैंपल जामशरू लेबोरेटरी पहुचाया विया। लेबोरेटरी पहुतल सैंपल जो अंग 86 थी वियो आहे। डायरेक्टर लैब डॉक्टर अकबर काज़ी जो चवणु आहे त डीएनए जी रिपोर्ट हिकु हफ़्ते अंदरि जारी कई वेंदी। मीरपुर माथेले में रेंजर्स हेडक्वार्टर अंदर धमाको। 5 एहलकार ज़ख़्मी। DHQ अस्पताल मुंतकिल। ज़ख़्मियुनि में लियाकत, वकास, जुल्फ़कार, बाबर ऐं लियाकत शामिल। रेंजर्स इख़्तियारनि जो चवणु आहे त धमाको सफ़ाई दौरान कचरे खे बाहि लॻण सबबि गाॾी जो एयर फिल्टर फाटण सबबि थियो। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस वधीक 45 ॼणनि जूं हयातियूं गिड़काए वियो। फौतुनि जो अंग वधी 10,908 ताईं पहुतो। एनसीओसी मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2,432 नवां केस ज़ाहिर। मुतासिरनि जो अंग वधी 5,16,970 थी वियो। 4,72,099 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। सिंध में कोरोना वायरस जा केस वधण लॻा। हैदराबाद में कोरोना वायरस 2 मरीज़नि खां हयातियूं खसे वरितियूं। फौतियुनि जो अंग 219 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जा वधीक 77 केस साम्हूं आया। फाल केसिस जो अंग 732 थी वियो। टंडो मोहम्मद खान में कोरोना जा 9 केस ज़ाहिर। मुतासिरनि जो अंग 353 थी वियो।
मोदे जी भरसा अमरूद थाने जी हद में जमीन की मालिकी ता जुणेजा ऐं दल बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में खूनी तकरार तां 5 ॼणनि जे मारिजण खां पोइ माहौल सोगवार। धुरियूं मोर्चाबंद ॿिनि मक़तूलनि सनावला दल ऐं अब्दुल वहाब दल जा मड़ ॻोठ नए अमरूद में हथियारनि जी छांव में दफ़नाया विया। वाक़िए जो केस दाख़िल न थी सघियो। दल बिरादरी जे माण्हुनि जो कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सखर लाड़काणो रोड ते एहतजाजी धरणो। डेरा मुराद जमाली भरसां ॻोठ नौज़बंद जखराणी में जवाबदारनि कारा इल्ज़ाम हेठि औरत ऐं नौजवान खे क़त्ल करे छॾियो। जवाबदारनि फायरिंग करे डॉक्टर कलंदर अली ऐं अनवर ख़ातून खे क़त्ल कयो। कश्मीर भरसाग और नूर मोहम्मद खोसे में खोसा ऐं मेड़क बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में छेड़ो। गोलियूं लॻण सबब 6 ॼणा ज़ख़्मी अस्पताल दाख़िल। सराज जा भरसा पुरानी संगावती तकरार ता दस्ती बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में छेड़ो। फायरिंग में 1 ॼणो सख़्त ज़ख़्मी। फायरिंग जो सिलसिलो जारी। वधीक रतो छाण जो ख़तरो। थर में ॿारनि तां मौत टारो न कयो। सिविल अस्पताल मिठी में खुराक जी खोट ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि विघे वधीक 2 ॿार फौत। हलंदड़ महीने फोती ॿारनि जो अंग 28 थी वियो। सिविल अस्पताल मिठी समेत मुख़्तलिफ़ अस्पतालुनि में दवाउनि जी अणहूंद सबब मरीज़ सख़्त परेशान। सिंध के अवामी शाइर उस्ताद बुखारी जी अॼु 91 सालगिरह मल्हाई पई वञे। उस्ताद बुखारी बिछड़ियो आहे पर अॼु बि मधान जी दिलनि में ज़िंदा आहे।